निभागा सजो दी घुमायो थी टंगू ही थकी पई भुख भी लगी आ कुछ खाराए पियार को समोसो को पकोड़ो को बर्गर को पिज्जा हाणे ॻाल्हि ॿुध हाँ न लाइ साम्हूं पर थोरो 2-3 क़दम हलंदासीं दोस्त जी जाइ आहे उते हलूं था हिते रखियल समोसा पकोड़ा आहिनि ओॾे हलंदासीं गरम ताज़ा मिलंदा सम्झो कर अहिड़ो तोखे खारायां थो जो ॾह थी वेंदे वाॾो साईं जो हवाली आहे बची आए जे शक्कर भी घुमाए तो खाराए पियारे तो खाराए पियारे आऊं थोड़ा तूं हल नी चरिया हल तूं अच हलिया भुख लगी आ हलिया ॾिस असांजी संगत अस्सलाम वालेकुम संगत वालेकुम अस्सलाम पपन छा हाल आहे छा हाल आहे ख़ुशि मज़े में ठीक ठाक खैरियत साईं छा हाल आहे साईं अदा खुशाल यार करियो था मज़ो वाह वाह हेरिस एसी आहे मज़ा ई पंहिंजा थी एसी लगी पिया गर्मी आ पपन ॿियो ख़ैर आहे ॿियो सभु ख़ैर ख़ुशि लॻो पियो आहे? ठीकु आहियो मज़नि में पपन हे केरु जवान आहे बाबा हे असांजो यार आहे सजाद मखणी हा हेॾे ॾहर की घोटकी जे पासे ॾे रहंदो आहे ना के निभा कयो इन दा यारी रखी आ तोखे मां काथे ॾिठो आहे ॾिठो हूंदी असांखे बाबा हे टिकटॉक ते फेसबुक ते यूट्यूब ते असां सां गॾु कमु कंदा आहिनि हा 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 सही 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 गामू सां बि गॾु हूंदो आ ये गामू यार आ मत अच्छा साईं टिकटॉक जो तव्हां इहो हलाए था पैसा मिलनि तव्हांखे बस शौक़ आ पैसा छा मिलंदा मेहनत वॾी आ वॾी मेहनत आ बड़ी 30-40 हज़ार मिलंदा घर गुज़र सफ़र थी एॾी महिनत कयो था 30-40 हज़ार त मुंहिंजी होता कयो ख़र्चा रोज़ाना हां हा साईं मां बि आयो आहियां मां सां हिकिड़ो मिनट थोरो हालो हाल कर ॿियो यूट्यूब तां बि अर्निंग थिए तव्हांजी बस इहो सॼो मिलाए 30,000 25-40 ईअं मिलंदा फेसबुक पाकिस्तान में मोनेटाइज आहे न ही पाकिस्तान में ॻाल्हि ॿुधो सर मुछा पंहिंजी नकली हणायूं थोरो पर मां सम्झी टिकटॉक करा ना अरे बाबा मूंसां ॻाल्हाए न मूंखों छॾ त अरे मेहमान चयो मां चयो ने भागा अरे ॿई महिमान आहियूं न साईं पोइ जेकॾहिं मुंहिंजे नंढनि खे बि शौक़ु थिए थो माना यूट्यूब खोलण जो त मोनेटाइज मां सलाह ॾींदो मां त पंहिंजे नंढनि खे पहिरियों पढ़ाए तालीम ॾियाराए न पढ़नि त था अल्हम्दुलिल्लाह हा इहो सुठो कमु आहे बाक़ी सोशल मीडिया इहो शौक़ु आहे हलो बस छॾियो ॿी ॻाल्हि खे छा खाईंदो नाक वठी आयोमांसि छा खाईंदे पप्पू छा घुरायूं जेको दिल चवे पंहिंजी औताक सम्झ को शक न कर ईअं हा ॾिस मां चयोमांइ न दोस्तनि ॾे हलंदासीं त इंशाल्लाह जेको आहे सो ईअं हथे ख़ाली न छॾंदा तोखे ख़बर आहे जिते खड़को हुते पप्पू टड़को हाणे जेको दिलि चवई उहो घुराए समोसा घुराए पकोड़ा घुराए बोतल घुराए मक़सदु कुझु न कुझु घुराए पकोड़ा हा मिर्चाई घुरायां बसर नारा घुरायां बटालो नारा मिर्चाई सही न पोइ मिर्चाई बि हुजनि बसरनि वारा बि हुजनि टिकियूं बि हुजनि बसरनि वारा न खा राति जो मासा सुम्हंदे वरी कॾहिं गंदर हल बसरनि वारनि खे छॾ जेको आहे टिकियूं ऐं मिर्चाई घुराए टिकियूं अंडे वारी हुजनि पटाटे वारी हुजनि अंडे वारी हुजनि पटाटा वारी खाईंदा समोसा बि हुजनि समोसा बि हुजनि समोसा छोलनि वारा हुजनि पटाटनि वारा हुजनि या मुर्गी वारा हुजनि मुर्गी वारा हुजनि हाँ सुठो खाए बोतल भी थे मथां है ना हाँ केड़ी हुजे बोतल अच्छी हुजे कारी हुजे साई हुजे गाड़ी हुजे केड़ी पींदे कारी पींदो हल कारी घुराए सही सही यार किस्मत सा आयो हां घुरायूं था छोकरे के वडी मेहरबानी तू या कंदारन तू हां साईं छो भुखियो मुंजा यार कंदार पुटराण ये करे तोरो चाचो किस्मत सा आयो अवे मो नरो आ ना वाह खुशा बाजा तू ये करे अंदर बाजार वञ सुठा पकोड़ा भी वट समोसा भी वट बोतल केड़ी चवा कारी माने पेप्सी या कोक हां जेडी वो बोतल भी वठी अच पर अच फटाफट गरम गरम वठी अच जे समोसा कीमे वारा पुट वठ जाए आ वडा जे कजन ओए वठ जाए अरे छा थियो यार मैं बटू तकड़ में थी है मन घरों हां घर रह जियो तोड़ पुट आए 500 कौन थी ये कर देस 500 तो देस यार 500 पोरी जाए तो मैं खणाए तो ना घरों बुध समोसन पकोड़न की छड्याऊ न निड़ी थी सड़े होड़े जेको हलीम खाधो चावरन सां ते वो जणो अञा ताईं जेको आया ये बागा निड़ी ते तुजी सड़े जी असाई निड़ी ते सही आडा घोरा साईं किस्मत सा आयो आ तू 500 रुपया इनके दे वठी तो अचे न यार बाहर रहूं भला तुझो मुझे हिसाब आ जा दे 500 यारी दोस्ती बाहर साईं इन में असन जी हुजा हां नंढे ला गड पड़या से खेड्या से जिते किते मना हुजे तो तनी हाणे जेको संगत में लेखा ना आहिनि मूंखे भी देर थी थींदी ने ईअं न वरी वापसी जी वेगन न मिले शिकारपुर जा हालात भी सही ना आहिनि रे डेणा अरे बकरा का पयान रे ले छुड़ा बस वरी इंशाल्लाह कठा आयूं बस ना बागा घोरा अदा न बस घर लिखाऊं दा न समझ तो कर घर छफरा वडो ने बागा हल भला ठीक आ
क़िस्मत सां आयो आहियां। अॻिली ईद ते आए बि मुंहिंजे बचड़नि खे ख़र्ची न ॾिनई। हिते जो भाटियो आहे। अरे ॿाहिरि कान ईंदो आहे, सॾु करे अचनि। सही सही, अचो भाउ, अचो पुटु, अचो अचो। शाबाश बाबा, हेॾे हेॾे चाचनि खे हथु ॾे, चाचनि खे, चाचा खे हथु ॾे। हेॾे आ बात, हेॾे आ। हाणे ॿारनि खे ईद जी ख़र्ची ॾे। यकी ख़र्ची बि न ॾिनी अथनी। ईद मुबारक बि ॾे ॿारनि खे। अरे ईद मुबारक छा जी जाने, हाणे ईद आहे छा, ईद जी ख़र्ची जाने। अॻिली ईद गुज़री वई, हुन ते आहे ॾेन ख़र्ची ॾेन। हे मासूम गुलनि जहिड़ा ॿार आहिनि, भेण कंजूस सां हलाए छा। हे साईं मुंहिंजो दोस्त आहे न, नंढे लाइ बि चांहि जे बिल ते बि जहिड़ो हूंदो। ॿ 200 ॾेन, हाणे 100 ठहे। भेण कुझु हया कर, नंढे लाइ जी यारी आहे। मुंहिंजा बचा माना तुंहिंजा, शर्म नथो अचे। कंजूस भेण, कंजूस। अब आहे तुंहिंजा थी, हिनखे ॾे। कढण नथो थिए माना। तूं हल ॿार, मां छा का ॿार हलां। अब आहे तुंहिंजा थी, वठ। ओए किना ये न वठजो, चिप्स विप्स चीगम बीगम। जूस बूस पीजो, फ्रूट खाजो। इहो 50 बि ॾे हिनखे। वठवा मुंहिंजे लाइ पोली जूस वठी जाए। शाबाश, वञो बा वञो। पढ़दा थी सही माशाल्लाह। हां माशाल्लाह, हां माशाल्लाह। हे बि हो बि सभु पढ़नी। पढ़ाइन बाबा, पढ़ाइन। पोइ तव्हांखे तकड़ा न, मांखे बि वञणो आहे कम सां। बस उथ उथ उथ। ठीकु आहे, बस अल्लाह वधाई। बाबा महिरबानी बा। साईं ईंदा क्यों न? हां साईं, तव्हांजी साईं पंहिंजी होता कर, को बि हिजाब न कयो। साईं असां ग़लती कईसीं अची। ॻाल्हाइण में असांखे ड्रॉप कराए साईं मां कर साईं, असां ग़लती कईसीं, बस ठीक ठीक सदाईं गॾु आहियूं। बस हल, हथ छा जो ॾियां, हल खैर आहे। हर महीने को न को मेहमान हेॾे वठी थो अचे। यारी रखी हिन सां फाथूं आहे ॼण चाचे जी होता कटसि। मेहमान तुंहिंजो त तूं सखर में पकोड़ा, इहे आलू वारा छोला बोला खाराएसि न। हेॾे भॻा था अचो, मां सखर में घर वरितो आहे, वेल में पियो आहे। निभाग वरी त न ईंदो। कई चङी तमाज़ ताज़ी, आया हूंदोसि त वरी मुंहिंजे दर ते न ईंदो। वारे वाह निभागा, इहो ई यार तोसां बि अहिड़ी हालत के कुते वारी। त माराइण वारो कहिड़ो तूं है नी, बची हलण वारो कहिड़ो तूं है न। मूंखे कहिड़ी ख़बर त पंहिंजा ई यार पुत हली माराईंदा। बस हाणे हलऊं था, ॻोठ हलऊं था, हुते खारायां तो घरों पचाई अथऊं दालूं चांवर। बि बेइज्जती कराई मुंहिंजी बि, तोसां अञा गॾियल आहे, मूंखे यादि थी थो। हाणे ॻाल्हि ॿुध, तुंहिंजो दग अलॻि, मुंहिंजो अलॻि। अॼु खां पोइ नंबर बि तुंहिंजो ब्लैक लिस्ट में न, तोसां यारी ख़तमु। जहिड़ो पाण किनो अहिड़ा यार किना। वारे वाह, माना खाधे जी यारी आहे। खाधो खाओ त ठीकु आहे, न त बस यारी ख़तमु। ख़तमु त ख़तमु, हलण ई कर। हल, तो जहिड़े यार खां खट खाली भली आहे।